आवाज़ टीवी न्यूज़ जे सॾ ते सिंध जी तहज़ीब जो आईंदो इल्म इत्तेहाद ऐं टेक्नोलॉजी जे सरे हेठि इक़रा पब्लिक स्कूल ॻोठ सोराब मरी में सक़ाफ़ती तक़रीब थी, जंहिंमें शागिर्दनि, वालिदैन, उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब दौरान शागिर्दनि इल्म जी अहमियत बाबति टेबलोज़ पेश कया। खबर स्कूल पढ़ंदो तालीम सिखंदो तव्हांजो नालो रोशन कंदो। महिरबानी करे कनेसर के स्कूल मोकिलो। तव्हां पाण त होटल ते रुलो पे कनेसर के न रुलायो। स्कूल वञण दे मूंखे बा, स्कूल वञण दे मूंखे बा, मूंखे होटल ते तो बिहारी थो, मुंहिंजी ज़िंदगीअ थन सां कारी थो। मन में तुमजी अविनालेला होटल ते कहिड़ा कहिड़ा माण्हू अचनि, इस कायूं करे बुक चोरा चवनि। अहिड़े माहौल खां तूं मूंखे बचा, स्कूल वञण ॾे मूंखे बा, स्कूल वञण ॾे मूंखे बा, मूंखे जहलत खां आज़ाद कयो, मुंहिंजी ज़िंदगीअ खे न बर्बाद कयो। सक़ाफ़ती तक़रीब दौरान उस्तादनि शागिर्दनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़नि प्रोग्रामनि सां सिंध जी 5000 साल पुराणी तहज़ीब ज़िंदा थिए थी ऐं शागिर्दनि में उत्साह पैदा थिए थो। यकीनन असांजी सक़ाफ़त दुनिया जी क़दीम सक़ाफ़तुनि मां आहे ऐं उहा सक़ाफ़त खे उजागर करण जे लाइ असांखे ॾाढो सुठो मौक़ो आहे त हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु आहे त उन में असां पंहिंजी उन धरतीअ जे कल्चर खे हिकु दफ़ो नए जोश ऐं वलवले सां वरी उजागर कयूं था। आउं हिते स्कूल जो टीचर आहियां। असीं तमामु पोयां खां अचूं था, सही आहे। ऐं असां हिते जेको हार्ड एरिया आहे हिननि जे ॿारनि खे असीं पढ़ायूं था, छो त हिते जा ॿार जेके तक़रीबन जेके घर वेठा हूंदा आहिनि, माल चारींदा आहिनि। ऐं असांजो इहो ई पैगाम आहे, वालिदीन खे बि असां इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त हू पंहिंजे ॿारनि खे स्कूल छॾनि ऐं अहिड़ा बहितरीनु जेके असांजा जेके स्टेट परफॉर्मेंस आहिनि इहो थींदा रहनि। असां हिन साल त नंढो कयो आहे, इनशाला अॻे साल असीं वधीक साथियुनि सां कंदासीं। तमामु जोश जज़्बे सां ॿार मल्हाए रहिया आहिनि। उस्तादनि जी महिरबानी जेके असां हिन स्कूल में हेतिरो पंधु कयो अचनि था ऐं ॿारनि खे तइलीम ॾियनि था। ॿारनि जो जोश ऐं जज़्बो ॾिसी इनशाला ही ॿार कंहिं मंज़िल ते पहुचंदा। ख़ासि तौर ते असीं मुर्तज़ा मंगरी साहिब जा थोरा आहियूं, जंहिं हिन ॻोठ में हेॾो स्कूल ॾिनो ऐं ॿारनि जे मुस्तक़बिल लाइ सोचियो। हिते पहिरियां ॿार ईअं ई वांदा हुआ, फिरंदा रुलंदा हुआ, परे परे पंधु करे वेंदा। ग़रीबनि जा ॿार त पढ़ंदा ई कोन, वीचारा मज़दूरियूं कंदा हुआ। हींअर अल्हम्दुलिल्लाह हिन ॻोठ में स्कूल आयो आहे, ॿार माशाल्लाह 300-400 हींअर थी विया आहिनि। नालो पार कुमार है। कहिड़े क्लास में पढ़ी? 1 क्लास। छाजे लाइ थी पढ़ी स्कूल में? तइलीम जे लाइ। ॾींहुं तमामु ख़ुशी वारो ॾींहुं आहे असां सभिनी सिंधियुनि लाइ। त हिते माण्हुनि खे इहो ई पैगाम ॾींदुसि त पंहिंजे छोकिरनि जो सिर्फ़ु हक़ु न आहे, नियाणियुनि जो बि हक़ु आहे त उन्हनि खे तइलीम ॾिनी वञे, वधि में वधि तइलीम नियाणियुनि खे बि ॾिनी, उन्हनि जो बि हक़ु आहे। अपील आहे नौजवानुनि खे ऐं सिंध जे पासबानुनि खे, वरी चोरो ज़बानुनि खे, ॾकायो आसमानुनि खे, भॼायो बदगुमानुनि खे, रहायो राज़दाननि खे त जिए सिंध, जिए सिंध, जिए सिंध। सक़ाफ़ती तक़रीब में टेबलोज़ ऐं तक़रीरी मुक़ाबलनि में पोज़ीशन हासिलु कंदड़ शागिर्दनि खे स्कूल जे प्रिंसिपल मुर्तज़ा मंगरू ऐं ॻोठ जे नेक मर्द मुर्तज़ा मरी ऐं ॿियनि ट्रॉफियूं ॾिनियूं। कैमरामैन ख़ाकी ओशमामन सां गॾु एडी कुंबर, आवाज़ टीवी सां गॾु। खुशबू के सुञाणो पिया, धरती जे खुशबू के सुञाणो पिया, कॾहिं नाज़ सां सिंधी सॾायो पिया, कॾहिं नाज़ सां सिंधी सॾायो पिया। सिंध खां सवाइ मुंहिंजी शाइरी अजाई आहे, सिंध खां सवाइ मुंहिंजी शाइरी अजाई आहे, काइनात जी खुशबू सिंध में समाई आहे।